हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानीअ जी यादि में 9 मुहर्रम हराम जे मौक़े ते सिंध समेत सॼे मुल्क में मजलिसूं बर्पा, मातमी जुलूस बरामद, नुआख़ानी, सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी जो सिलसिलो जारी, चाकुनि ऐं खंजरनि जो मातम बि कयो पियो वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में बाहिते मातम, हर हंधि सबील ऐं न्याज़ जो अहतमाम, या हुसैन जूं सदाऊं बुलंद, सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम कया विया। मातमी जुलूस वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल, मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते बि पाबंदी। कराची में 9 मुहर्रमुल हराम के सिलसिले में नश्तर पार्क खां निकतल मातमी जुलूस मंजिल ॾांहुं रवा दवा। मातमी जुलूस रिवायती रस्तन सदर जे एम्प्रेस मार्केट ऐं तिब्बत सेंटर खां थींदो इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खरादर वटि नहर थींदो। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। एमेजिना रोड ते मातमी जुलूस जे रिवायती रस्तनि खे कंटेनर लॻाए सील कियो वियो। मातमी जुलूसनि जे गुज़रगाहनि ते मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल रहंदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में मरकज़ी मातमी जुलूस में आमद। वॾे वज़ीर 7 डे अस्पताल वटि जुलूस जो मुआइनो करे सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब, सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿिया बि वॾे वज़ीर सां गॾु हुआ। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मरकज़ी जुलूस जी सिक्योरिटी मां मुतमइन आहियूं। 9 ऐं 10 मुहर्रम ते मोबाइल फ़ोन सर्विस मुअत्तल रखी वेंदी आहे। हिन भेरे पहिरियों भेरो मोबाइल फ़ोन सर्विस बहाल आहे। सिंध के नंढन वडन शहरन में करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। हैदराबाद के नसीम नगर वाले इलाके में कदीमी पिड़ ते आज़ादारन जो बाहते मातम। ठठो मीरपुर खास, शहीद बनज़ीराबाद, सखर, कश्मोर, कंदकोट, दादू, मटियारी, हाला, न्यू सईदाबाद में भी मातमी जुलूस बरामद। लाड़काणे, मुहिंजो दड़ो, डोकरी, मेहर, सांघर, शेदातपुर, सरहाड़ी, शाहपुर चाकर, उमरकोट, बदीन, टंडो बागो, पिंगड़ियो, डई, टंडो अलायार, टंडो मोहम्मद खान, टंडो ड्याम में मातमी जुलूस बरामद। घोटकी, जैकबाबाद, नुशरो फिरोज, मोरो, काजी अहमद, खैरपुर, रोहिड़ी, रानीपुर, पीर जो गोठ ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि मां बि मातमी जुलूस बरामद करण जो सिलसिलो जारी। नुहा ख़्वानी, अज़ादारी, सीना ज़नी। रोहड़ीअ में 500 साला क़दीमी 9 ढालुनि वारी शमा गुल जो मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवां दवा। मुल्क जे कुन कुर्स मां लखें अज़ादारनि जी शिरकत। जुलूस दौरान गुज़िरियल राति सॼे शहर जी बिजली बंदि करे करबला जो ताज़ियो बरामद कयो वियो। ताज़े खे कुल्हो ॾियण जी कोशिश दौरान हिकु अज़ादार फौत, 12 खां वधीक ज़ख़्मी। गर्मी ऐं पीउ सबबि 200 खां वधीक अज़ादार बेहोश। जुलूस जी सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। मातमी जुलूस जी निगरानी ऐं माण्हुनि जी चुरपुर ते नज़र रखण लाइ कंट्रोल रूम क़ाइमु।